अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो जेके कुछ असां खे रिज़्क माल अता कयो आहे उन मां नेक कमन ऐं राहे हक़ में ख़र्च करियो ऐं सब कुछ पंहिंजी आसाइश नफ्स ते न सिर्फ कयो। उन खां अॻु जो वो ॾींहुं क़यामत अची वञे ऐं हीअ आर्ज़ी दुनिया जी मोहलत ख़त्म थी वञे ऐं उन ॾींहुं न को ॾे वठि जो सौदो हूंदो न के दोस्त कम ईंदई ऐं न सिफारिश ऐं पारत हलंदी ऐं भला शक हिन हक़ीक़त जो इनकार कंदड़ काफ़िरी ज़ालिम आहिनि। अल्लाह उहो आहे जंहिंखां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ न आहे। उहो अल हय्यु सदाईं ज़िंदा रहण वारो ऐं अल क़य्यूम हर शइ खे क़ाइम रखंदड़ जहाननि ऐं जेके उन्हनि में आहिनि तंहिंखे बीहक ॾींदड़ संभालींदड़ बरक़रार रखंदड़ आहे। न खेसि ओझड़ाई निंड अचण खां अॻु वारी हालत ऐं न निंड अखड़ी कैफ़ियत या ऊंघ तारी थी थिए ऐं न के निंड थी अचे ऐं न थोरो वक़्तु झूठो बि अचे। जेके आसमान में आहे ऐं जेके ज़मीन में आहे सो सभु संदसि मिल्कियत आहे। केरु आहे जो उन मालिक मुख्तियार जी हुज़ूर में संदसि इजाज़त खां सवाइ वटसि शफ़ाअत जी सिफारिश या पारत करे सघे या भी हाम भरे सघे या ज़बान खोले सघे या बिड़क बि कुछी सघे। जेके कुछ उन्हनि यानी इंसान ज़ात ऐं सारी मखलूक जे अॻियां आहे ऐं जेके उन्हनि जे पुठियां पर्दा पोशी में आहे सो सभु हू ॼाणे थो ऐं जेके हू घुरे तंहिंखां सवाइ संदसि लामहदूद इल्म मां कंहिं ज़रे खे बि उहे घेरो करे नथा सघनि। उन जी कुर्सी ज़मीन ऐं आसमान ते छायल ऐं घेरो कंदड़ आहे। उन्हनि ॿिन्ही जी निगहबानी या संभाल न संदसि लाइ ॻरी ऐं न खेसि थकाईंदड़ आहे। हू तमाम मथे मर्तबे ऐं निहायती आला शान वारो आहे। दीन जे मामले में को ज़ोर ज़बरदस्ती ऐं जबर न आहे छाकाणि त दीन दिल जे यकीन सां ताल्लुक़ रखे थो ऐं जबर ऐं तशद्दुद सां कॾहिं बि दिलूं माइल न करे सघबियूं आहिनि। बेशक हिदायत गुमराही खां अलॻि जुदा या बिल्कुलु चिट्टी तरह पधरी थी चुकी आहे। हाणे ॿई रस्ता निर्वार आहिनि। पोइ जंहिं तागूत जो इनकार कयो यानी सरकशी फसाद ऐं बाग़ी थियण खां बचियो ऐं अल्लाह ते ईमान अथो त उन हिकु अहिड़ो मज़बूत कड़ो या सहारो पकड़ियो जेको कॾहिं बि टुटण या छिंजण वारो न आहे ऐं अल्लाह सभु कुछ ॿुधंदड़ ऐं सभु कुछ ॼाणींदड़ आहे। जेके माण्हू ईमान आणीनि था उन्हनि जो हामी ऐं मददगार अल्लाह ताला आहे ऐं उहो खेनि कुफ्र जी ऊंधाई या जहालत मां कढी हिदायत जी रोशनी ॾांहुं आणे थो ऐं जिन माण्हुनि कुफ्र जी राह इख्तियार कई उन्हनि जा हामी ऐं मददगार तागूत आहिनि जेके उन्हनि काफ़िरनि खे रोशनी मां कढी ऊंधाई तरफ़ गहलीन या धिकीनि था। अहिड़ा माण्हू दोज़खी आहिनि उहे उन में हमेशा लाइ रहंदा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तूं उन शख्स नमरूद खे न ॾिठो जंहिं इब्राहिम सां संदसि रब मुतालिक़ तकरार ऐं झगड़ो कयो छाकाणि त उन खे अल्लाह बादशाही अता फरमाई हुई ऐं जॾहिं इब्राहिम चयसि त मुंहिंजो रब त उहो आहे जेको जियारे बि थो ऐं मारे बि थो। उन जे जवाब में हुन चयसि त आऊं बि जियारियां ऐं मारियां थो। इब्राहिम जवाब ॾिनसि त मुंहिंजो रब सिज खे ओभर खां उभारे थो पोइ तूं उन खे ओलह खां त ॾेखार या उभारे ॾेखार। उहो ॿुधी काफ़िर वाइड़ो ऐं शीशदर थी वियो। तहक़ीक़ अल्लाह ज़ालिमनि खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। या तूं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हूअ ते गौर कयो आहे जेको हिकु वीरान ॻोठ या संदे मां लंघी रहियो हो जेका पंहिंजे छितनि भर किरी पई हुई। ही मंज़र ॾिसी चवण लॻो जंहिं वसंदी जो वीरानी जो ही हाल हुजे अल्लाह उन खे उजड़ण बाद वरी कहिड़ी तरह आबाद कंदो। पोइ अल्लाह खेसि 100 साल मौत ॾेई छॾी यानी मौत जी निंड में सुम्हारे छॾियो। पोइ वरी खेसि ज़िंदा कयई ऐं खांसि पुछाई ॿुधाए केतिरो वक़्तु इन हालत में रहियो आहीं। जवाब ॾिनई त हिकु ॾींहुं या उन जो कुझु हिस्सो यानी चंद कलाक। अल्लाह फरमायसि त न बल्कि तूं 100 वरी इन हालत में पियो हुई। पोइ पंहिंजे ताम ऐं पाणीअ ॾांहुं त ॾिस उन में को बि फेरो न आयो आहे यानी न सियारियो न ख़राब ऐं न ओसनू थियो आहे ऐं न ढप या बदबू वग़ैरह कई अथसि। ऐं ॿी तरफ़ पंहिंजे गॾे ॾांहुं नज़र फेराए त उन जे हॾनि जो पिंजरो बि ॻरी चुको आहे ऐं उहो हुकुम असां तोखे ईंदड़ नस्ल लाइ इबरत जी निशानी बणाइण लाइ कयो आहे ऐं हाणे हॾनि ॾांहुं
निगाह कर त असीं कीअं उन्हनि खे तरतीब सां जोड़ियूं था, उन्हनि ते गोश्त ऐं खल चाढ़ियूं था। जॾहिं मथस उहा हक़ीक़त पधरी थी त त बेशक आऊं यकीन सां ॼाणा थो त अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर वस वारो आहे। यादि करे जॾहिं इब्राहिम चयो त ए मुंहिंजा रब मूंखे ॾेखार त मुअनि खे कीअं जीअरो कंदो आहीं। अल्लाह फरमायसि छा तूं उन ते ईमान नथो रखी? इब्राहिम अर्ज़ कयो छो न, पर पंहिंजी दिलि खे तसल्ली ऐं इत्मीनान ॾियणु घुरां थो। अल्लाह फरमायो 4 पखी वठ, पोइ उन्हनि खे पाण वटि हेराए, पोइ उन्हनि खे कुही टुकर टुकर कर, पोइ उन्हनि मां हिकु हिकु टुकड़े खे हर हिकु जबल ते रख, पोइ खेनि सॾु कर त हू तोॾां डोड़ंदा ईंदा। ऐं पोइ ए इब्राहिम ॼाणे छॾ त बेशक अल्लाह निहायती ज़बरदस्त गालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। जेके माण्हू अल्लाह जी वाट में पंहिंजो माल ख़र्च कनि था, तंहिंजो मिसाल उन्हीअ दाणे वांगुरु आहे जंहिंजी सली मां 7 संग निकिरनि, हर हिकु संग में 100 दाणा हुजनि। ऐं जेकॾहिं अल्लाह अञा बि कंहिं लाइ वधाइण चाहे त उनखे खूब वधाईंदो आहे। ऐं अल्लाह वॾी वुसत वारो ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। जेके माण्हू पंहिंजो माल अल्लाह जी राह में ख़र्च कनि था ऐं उहे ख़र्च करे न कंहिं ते थोरो तिफ़ीन था ऐं न एहसान जताइनि था, ऐं न के जिन खे ख़ैरात ॾिनी अथनि उन्हनि खे कोल ऐं फेल सां ॾुखाइनि या सताइनि था, अहिड़नि माण्हुनि लाइ संदसि रब वटि अजुर अज़ीम आहे। न उन्हनि खे को ख़ौफ़ आहे न उहे गमगीन थींदा। ऐं यादि रखो त मिठो ॻाल्हाइण ऐं माफ़ करणु या दरगुज़र करणु उन सदके ख़ैरात खां भलो आहे। जंहिंजे पुठियां इज़ा हुजे यानी कंहिंखे ख़ैरात ॾिए, पोइ उन शख़्स ते थोरो ई एहसान सम्झे, खेसि परेशान कयो वञे या इज़ायो वञे। ऐं हीअ ॻाल्हि न विसारजो त अल्लाह ॾाढो बेनियाज़ बेपरवाह ऐं निहायती बुर्दबार आहे। ए ईमान वारो, पंहिंजे सदकनि ऐं ख़ैरातनि खे एहसान जताइण ऐं सताइण सां उन्हनि माण्हुनि वांगुरु न चट करियो जेको पंहिंजे माल खे माण्हुनि जे ॾेखाव लाइ ख़र्च करे थो ऐं अल्लाह ऐं आख़िरत ते यकीन नथो रखे। उन्हीअ माण्हूअ जो मिसाल लसे पथर वांगुरु आहे जंहिं ते कुझु मिटी पयल हुजे ऐं उन में बिज पोखिजे ऐं उन ते ज़ोरदार मींहुं वसे ऐं मिटी छंडे साफ़ करे छॾे, यानी मिटीअ बिज समेत वही हली वञे, उन ते का बि शइ आबाद न थी सघे। अहिड़नि माण्हुनि जेको कमायो उन मां खेनि कुझु बि हड़ हासिल नथो थिए, छाकाणि त हुननि जी ख़ैरात ऐं सदकनि में रियाओ या ॾेखाव हो। ऐं अल्लाह अहिड़नि काफ़रनि ते हिदायत, सआदत, कामयाबी जी राह कॾहिं नथो खोले। ऐं उन जे उबतड़ जेके माण्हू पंहिंजे माल खे अल्लाह जी रज़ामंदी हासिल करण ऐं पंहिंजे साबित कदम रहण या पंहिंजनि दिलनि में पके यकीन पैदा करण लाइ ख़र्च कंदा आहिनि, तिन जो मिसाल मथां ई ज़मीन ते हिकु बाग वांगुरु आहे। ऐं उन ते वॾो फिड़ो मींहुं वसे ऐं उहो बाग पंहिंजे फर बीड़ू पैदा करे, पर जेकॾहिं उन ते ज़ोरदार मींहुं न बि पवे त हल्की बूंद बि उन लाइ काफ़ी आहे। ऐं यादि रखो त जेके कुझु बि कयो था अल्लाह उन खे खूब ॾिसंदड़ आहे ऐं उहो ई नेक नियती ऐं इख़लास जो अजूरो ॾियण वारो आहे। छा तव्हां मां को उहो पसंदि कंदो त उन खे खजनि ऐं अंगूरनि जो हिकु बाग हुजे ऐं उन ई बाग जे हेठां नेहरूं वहंदियूं हुजनि ऐं हुन लाइ उन बाग में हर क़िस्म जा मेवा बि हुजनि? उहो शख़्स जंहिं एतिरी महिनत करे अहिड़ो बाग लॻायो उहो पोड़ो थी चुको हुजे ऐं संदसि औलाद न नंढड़ो, ज़ईफ़, हीणो ऐं नातवान हुजे जेको उन पोड़े जे कम न अची सघे, ऐं ओचितो हिकु साड़ींदड़ झोलो या लुक उन बाग खे जलाए या वीरान करे छॾे, यानी उन पोड़े जी उमिरि जी कई कमाई नाज़ुक वक़्त जंहिं खेसि उन जी ज़रूरत हुई उहा ई तबाह थी वञे। रियाव वारो अमल बि ईअं आहे, आख़िरत में उहो सारो बेसूद ऐं बेकार हूंदो। अहिड़ी तरह अल्लाह अव्हां खे पंहिंजो आयतूं खोले खोले ॿुधाए थो त मन में गौर ऐं फ़िक्र कयो। ए ईमान वारो, तव्हां जेको पाक ऐं हलाल रिस्क महिनत ऐं मज़दूरी या तिजारत करे कमायो आहे ऐं जेके कुझु असां ज़मीन मां अव्हां लाइ पैदा कयो आहे तंहिं मां सुठो बहितर ऐं पाकीज़ा पंहिंजे रब जी राह में ख़र्च करियो, यानी अल्लाह जी राह में ॾियो त सुठी शइ ॾियो, ख़राब गंदी ऐं अणवणंदड़ शइ खे अल्लाह जी वाट में ख़ैरात करण जो इरादो बि न करियो। उहा शइ जंहिंखे हूंद अव्हां बि अखियुनि ॿूटनि खां सवाइ न वठो। ऐं यादि रखो त यकीनन
यकीनन अल्लाह निहायती बेपरवाह बेनियाज़ ऐं खुद ई तमाम घणो साराहिल आहे। ऐं छाकाणि त अल्लाह जी राह में ख़र्च करण वक़्तु शैतान अव्हां खे ग़रीबी मुफ़लिसी मुहताजी खां ढिॼारे थो ऐं बुराई करण ऐं बेहयाई जी तरगीब ॾिए थो, पर अल्लाह तव्हां खे पंहिंजे मग़फ़िरत ऐं फज़ल करम बख़्शिश ऐं अता जो वाइदो ॾिए थो। बेशक अल्लाह तमाम घणो वुसत कुशादी ऐं डिघे हथ वारो ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। हू जंहिं खे चाहे हिकमत ऐं दानाई अता फरमाए थो ऐं जंहिं खे हिकमत ऐं इल्म जी दौलत यानी क़ुरान ऐं सुन्नत रसूल जी रोशनी में अमल करण जी तौफ़ीक़ सां नवाज़े वियो त उन खे ॼण वॾी भलाई याता नसीब थी वई ऐं नसीहत त सवाइ अक़लमंदनि जे ॿियो को बि नथो फिराए। ऐं हीअ ॻाल्हि बि यादि रखिजो त अव्हां जेके कुझु ख़ैरात करियो था या बास बासियो था, अल्लाह खे उन जो चङी तरह इल्म आहे। गुनाह जे कमनि या शैतानी कमनि में ख़र्च करण अल्लाह जे हुक्मनि जे ख़िलाफ़ सरकशी ऐं ज़ुल्म आहे ऐं अहिड़नि ज़ालिमनि जो रब जे पकड़ वक़्तु को बि मददगार न हूंदो। जेकॾहिं अव्हीं ज़ाहिर ज़हूर सदको या ख़ैरात ॾियो त उहा बि चङी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उन खे लिकाए मोहताजनि खे ॾियो त अव्हां जे हक़ में उहो वधीक बहितर आहे। ईअं करण सां अल्लाह अव्हां जा गुनाह मिटाईंदो। ऐं यादि रखो त अल्लाह दिलनि जो मालिक आहे ऐं जेको कुझु अव्हीं करियो था तंहिं खां अल्लाह चङी तरह बाख़बर आहे। मोहताज काफ़िरनि या गैर मुस्लिम अज़ीज़नि खे ख़ैरात ॾियण खां न कीॿायो, छाकाणि त उन्हनि जी हिदायत का तुंहिंजे ज़िमे या हथ में न आहे मगर अल्लाह जे वस में आहे। जंहिं खे वणेसि तंहिं खे हिदायत नसीब करे थो। ऐं जेके बि माल अव्हीं ख़र्च करियो था उन में अव्हां जो पंहिंजो भलो आहे। आख़िर तव्हां उन लाइ ख़र्च करियो था त अल्लाह जी रज़ा हासिल थिए ऐं अव्हीं जेको कुझु ख़र्च कंदो उन जो पूरो पूरो अजुर अव्हां खे ॾिनो वेंदो ऐं तव्हां जी हरगिज़ हक़ तलफ़ी न कई वेंदी। मदद जा मुस्तहिक़ उहे तंग दस्त आहिनि जेके अल्लाह जी राह में अहिड़ो वकोड़जी विया आहिनि यानी पाण खे वक़्फ़ करे छॾियो अथनि जो पंहिंजे ज़ाती धंधनि लाइ उहे ज़मीन में डुक डोड़ या हथ पैर नथा हणी सघनि ऐं उन्हनि जो सवाल न करण यानी ख़ुददारी ॾिसी ना वाक़िफ़ अणॼाण माण्हू गुमान करे थो त ही ख़ुशहाल आहिनि, मगर संदसि चेहरनि मां तूं इन सुञाणी थो ऐं हू अहिड़ा बि न आहिनि जो माण्हुनि खे गले पई सवाल कनि या चिंबड़ी पवनि या हथ टंगीनि। ऐं जेको कुझु तव्हां नेकीअ जी राह में ख़र्च कंदो त उहो बहरहाल अल्लाह खां लिकियल या ॻुझो न रहंदो। तहक़ीक़ अल्लाह उन खे खूब ॼाणींदड़ आहे। जेके माण्हू पंहिंजो माल राति ऐं ॾींहं जो लिकाए या ज़ाहिरी तरह अल्लाह जी राह में ख़र्च कनि था उन्हनि जो पंहिंजे पालणहार वटि वॾो अजुर ऐं क़दुरु आहे ऐं उन्हनि खे न डप ॾाह हुअणु घुर्जे ऐं न वरी उहे दुनिया ऐं आख़िरत में ग़मगीन ऐं परेशान थींदा। मगर जेके व्याज खाइनि था उहे क़यामत जे ॾींहुं क़बरनि मां उन माण्हुनि वांगुरु उथंदा जंहिं खे शैतान या जिन छुही चरियो बदहवास या पागल करे छॾियो हुजे। उहो हिन करे जो हू चवनि था त वापार बि व्याज वांगुरु आहे। हालांकि अल्लाह तिजारत ऐं वापार खे हलाल करार ॾिनो आहे ऐं व्याज खे हराम करार ॾिनो आहे। पोइ जंहिं खे संदसि रब वटां उहा नसीहत पहुती ऐं उहो मुड़ी वियो, पोइ जेको व्याज खाई चुको सो उन जो आहे यानी जेको गुज़री चुको सो गुज़री चुको। आइंदा कंहिं लाइ बि व्याज कहिड़ी बि हालत में हलाल न आहे ऐं इन जो मामिलो हाणे अल्लाह जे हवाले आहे। पोइ जेके सरकशी करे वरी ईअं कनि ऐं बाज़ न आया ऐं व्याज खाईंदा त उहे दोज़खी आहिनि ऐं हमेशा उन में रहण वारा आहिनि। ऐं यादि रखो त अल्लाह व्याज जी कमाई खे नास ऐं चट करे थो ऐं ख़ैरात ऐं सदक़ात खे वधाए थो ऐं बरकत पिण विझे थो। ऐं अल्लाह कंहिं बि नाशुक्री ऐं गुनाहगार ऐं संदसि हुक्मनि जी मुनकर ऐं बदकार खे पसंदि न कंदो आहे। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं निमाज़ क़ाइम कयाऊं ऐं ज़कात ॾिनऊं तिन लाइ संदसि रब वटि अजुर आहे। न उन्हनि खे को ख़ौफ़ हूंदो ऐं न उहे ग़मगीन थींदा। ए ईमान वारो पंहिंजे रब खां ॾिजो जेकॾहिं तव्हां सचा मोमिन आहियो त जेको तव्हांजो रहियल व्याज आहे ते तव्हां हथ खणो। ऐं जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो त पोइ अल्लाह ऐं उन जे रसूल जे तरफ़ खां तव्हां जे ख़िलाफ़ जंग जो ऐलान ॿुधी छॾियो यानी जेको साफ़ साफ़ हुकुम अचण खां पोइ बि व्याज वठे थो ऐं उहो ॼण पंहिंजे पालणहार ऐं संदसि पैगंबर सां जंग करे थो। पर जेकॾहिं अव्हीं तौबा था करियो अव्हां लाइ सिर्फ़ अव्हां जी ॾिनल मोड़ी या असली रक़म आहे यानी पंहिंजो मूर वठो ऐं उन ते व्याज न वठो ऐं न तव्हां कंहिं ते ज़ुल्म कयो ऐं न तव्हां ते को ज़ुल्म कयो वञे। ऐं
जे करे को कर्ज़ी तंग दस्त गरीब आहे त उन खे आसूदो थियण ताईं मोहलत ॾियो। ऐं जे करे तव्हां समझो त बहितरी उन में अथव त मोड़ी हासिल मोड़ी सदके तौर माफ़ करे छॾियो। ऐं ए इंसानो ढिढियो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं तव्हां पंहिंजे परवरदिगार जे हुज़ूर में मोटाया वेंदो, पोइ जंहिं जेको कमायो हूंदो तंहिंजो खेसि पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं कंहिं ते को ज़ुल्म न कयो वेंदो ऐं न कंहिं ते हक़ तलफ़ी ऐं न कंहिंजी बेक़दरी कई वेंदी। ए ईमान वारो, जॾहिं बि तव्हांखे कंहिं मुक़रर मुद्दत लाइ पाण में कर्ज़ ॾे वठि करियो त उनखे लिखंदा कयो ऐं ॿिन्ही धुरनि जे विच में इंसाफ़ ऐं दयानतदारी सां हिकु शख़्स दस्तावेज़ लिखे। ऐं जंहिंखे अल्लाह लिखण पढ़ण जी क़ाबिलियत बख़्शी आहे उनखे लिखण खां इनकार करणु न घुरिजे। ऐं जंहिं ते हक़ आहे, जेको कर्ज़ वठण वारो आहे, उहो पंहिंजे कर्ज़ जी अदायगी जा शर्त ठीक ठीक लिखाए ऐं पंहिंजे रब खां ॾियणु घुरिजेसि। ऐं जेको मामिलो तइ थियो आहे उन में का बि खोट या कमी न करे। जेकॾहिं कर्ज़ वठण वारो एतिरो बेसमझ या ज़ईफ़ या कमज़ोर या नातवान आहे या लिखाए नथो सघे त उनजो वारिस इंसाफ़ सां लिखाए ऐं पंहिंजे मर्दनि मां ॿिनि मर्दनि जी उन ते शाहिदी लिखाए वठो। ऐं जेकॾहिं ॿ मर्द न हुजनि त हिकु मर्द ऐं ॿिनि औरतुनि खां शाहिदी कलम बंदि करायो, छाकाणि त जेकॾहिं हिकु औरत भुलिजी वञे त ॿी खेसि यादि ॾियारे। ऐं शाहिद अहिड़ा करियो जेके अमी पसंदि करियो ऐं ॿिन्ही तरफ़नि खां क़ाबिल क़बूल हुजनि। ऐं जेकॾहिं शाहिदनि खे शाहिदी लाइ सॾियो वञे त उन्हनि खे इनकार न करणु घुरिजे। मामिलो ख़्वाह नंढो हुजे ख़्वाह वॾो हुजे, वक़्त या मुद्दे मुक़रर लाइ दस्तावेज़ लिखण में सुस्ती न कंदा करियो। ऐं अल्लाह वटि ही तरीक़ो ज़्यादा इंसाफ़ वारो आहे ऐं उहो शाहिदीअ खे सिधो ऐं मज़बूत रखे थो ऐं तव्हांखे शक खां बचाए थो, सवाइ उनजे जेकॾहिं का ॾेती लेती या वापार रूबरू ऐं हथो हथ कयो था ऐं उनखे न लिखायो वञे त को बि हर्ज न आहे। पर तिजारती मामले ते करण वक़्तु शाहिद कंदा करियो ऐं यादि रखो त कॾहिं बि दस्तावेज़ लिखंदड़ ऐं शाहिद खे सतायो न वञे। जे ईअं कंदो त बेशक गुनाहगार थींदो ऐं अल्लाह जी नाफ़रमानी खां बचो। अल्लाह तव्हांखे हर तरह जी सही कम करण जी तालीम ॾे थो ऐं अल्लाह हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सफ़र में आहियो ऐं दस्तावेज़ लिखण लाइ तव्हांखे को कातिब न मिले त का शइ गह या ज़ेवर लाज़मी गिरवी रखो। पर जेकॾहिं को कर्ज़ ॾियण वारो शख़्स बग़ैर अमानत रखण जे कंहिं ते इतबार या भरोसो करे कर्ज़ वठण वारे खे अमीन समझे कर्ज़ ॾे त हू कर्ज़ वठंदड़ उहो कर्ज़ अमानत वापसि करे पंहिंजे पालणहार अल्लाह खां ॾिजे। ऐं शाहिदी हरगिज़ न लिकायो खणी केतिरी लालच ॾिनी वञे या केतिरो बि ख़तरो हुजे या ढिॼारियो वञे या धमकी ॾिनी वञे जेको शाहिदी लिकाए थो त यकीनन उनजी दिलि गुनाहगार आहे ऐं तव्हां जेको कुझु करियो था अल्लाह ताला उन खां चङी तरह बाख़बर आहे। ऐं यादि रखो त जेको कुझु आसमान ऐं जेको कुझु ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो ई आहे ऐं जेको अव्हां जी दिलनि में आहे सो सभु पधिरो कयो या लिकायो। अल्लाह बहरहाल उन जो हिसाब अव्हां खां ज़रूर वठंदो ऐं पाण मालिक मुख्तियार आहे। पोइ जंहिंखे हू घुरे माफ़ करे, जंहिंखे हू घुरे उनखे अज़ाब ॾिए। ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह वस वारो ऐं क़ादिर आहे। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॻाल्हि ते ईमान आंदो आहे जेको संदसि रब तरफ़ां मथसि नाज़िल थियो आहे ऐं सभिनी मोमिननि बि उन दावत हक़ खे मञियो आहे। उहो सभु अल्लाह ऐं संदसि मलाइकनि ऐं संदसि किताबनि ऐं संदसि रसूलनि खे मञनि था ऐं पिणु उहो इक़रार कनि था त असां संदसि अल्लाह जे रसूलनि में कंहिं बि हिक में बि फ़र्क़ु नथा करियूं, यानी हर हिक खे मञूं था। ऐं उन्हनि चयो त असां हुकुम ॿुधो ऐं क़बूल कयो, पोइ ए असांजा रब असीं तुंहिंजी बख़्शिश तलब कयूं था ऐं तहक़ीक़ असांखे तो ॾांहुं ई मोटणो आहे। अल्लाह कंहिं बि शख़्स खे संदसि ताक़त खां वधीक तकलीफ़ नथो ॾिए, यानी वसा हर बार रखे थो ऐं उन जेको चङो कमायो सो उन लाइ आहे ऐं जेके गुनाह बुछड़ाई कयाई उन जो वबाल बि मथसि आहे। ऐं ए ईमान वारो, तव्हां हीअ दुआ घुरंदा करियो, ए असांजा रब असांखां जेके भुल चुक में गुनाह थियनि उन्हनि खे दरगुज़र फरमा ऐं उन्हनि ते असांजी पकड़ न कर। ए असांजा पालणहार, असां ते उहो बार न विझ जेको तूं असांखां अॻियुनि ते विधो हो। ए असांजा रब जंहिं बार खणण जी असां में ताक़त न आहे उहो बार असां ते न रख, असांजी कई ते असां सां नरमी कर ऐं असांखां दरगुज़र फरमा ऐं असांखे बख़्श ऐं असां ते रहम ऐं बाझ कर। तूं ई असांजो साईं मालिक ऐं आका आहीं ऐं काफ़िरनि ते असांखे सौभ ॾे। आमीन।
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरत आल इमरान 20 रुकू ऐं 200 आयतन ते मुश्तमिल आहे। हीअ सूरत मदनी आहे। कुरान शरीफ में सूरतन जा जोड़ा आहिनि ऐं सूरत आल इमरान सूरह बकरा जो जोड़ो या साथी चयो वञे थो। ॿई सूरतूं अलिफ लाम मीम सां शुरू थियनि थियूं ऐं ॿिन्ही सूरतुनि में आख़िर में हिकु अज़ीम दुआ पिणु आहे। सूरह बकरा में घणो गुफ़्तगू यहूदियुनि जे बारे में हुई ऐं सूरत आल इमरान में घणो मुखातिब ईसाई आहिनि। ॿिन्ही हिननि सूरतुनि में ॿिन्ही अहले किताबनि जो ज़िक्र आहे। शुरूअ जी आयतुनि में क़ुरान जो पैगाम ऐं उन खां पोइ हज़रत ईसा ऐं बीबी मरियम जे बारे में तफ़सील सां ज़िक्र आहे। हिन सूरत जो ॿियो हिसो 9 हिजरी खां पोइ नाज़िल थियो जॾहिं नजरान नाले हिकु शहर मां जेको यमन जे क़रीब जे ईसाइनि जे अक्सरियत हुई, उन्हनि जॾहिं हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ॿुधो त हिकु नबी आयो आहे त उन्हनि जे 70 पादरी ऐं सरदार हुज़ूर वटि आया त ॻाल्हि सम्झूं ऐं सम्झायूं हीअ कहिड़े दीन जी ॻाल्हि आहे ऐं असां कहिड़े दीन जी ॻाल्हि था करियूं। केतिरा ई ॾींहं मदीने में रहिया, ॻाल्हि सम्झी विया ऐं बहस मुबाहिसे खां पोइ बि ख़ामोश बि थी विया, पर इस्लाम क़बूल न कयूं। उन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबाहिले जे चैलेंज जी दावत ॾिनी ऐं उन्हनि खे क़बूल बि कयो, पर आख़िर पादरी उन खे क़बूल करण खां अॻु निकिरी पंहिंजे इलाइक़े ॾांहुं रवाना थी विया। मुबाहिलो उन खे चइबो आहे हिक ॿिए खे बददुआ ॾिबी आहे त जेके हक़ ते न हुजनि अल्लाह ताला उन्हनि खे बर्बाद करे। उन ॾींहुं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी बीबी फातिमा, हज़रत अली, हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन जिन खे पाण सां वठी आया हुआ, पर पादरी निकिरी त विया पर कंहिं क़िस्म जी तनक़ीद खां बि पासो कंदा रहिया। सूरत आल इमरान जंग उहद खां पोइ नाज़िल थी हुई। हिन सूरत में हज़रत इब्राहिम जो बि ज़िक्र आहे। 6 रुकू जंग उहद जे बारे में आहिनि। हिन जंग में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद मुबारक बि शहीद थिया हुआ। मक्के जे कुफारनि सख़्त हमलो कयो हो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो चाचो हज़रत हमज़ा बि शहीद थिया ऐं हिन ई जंग में मुनाफ़िकनि जे अॻुवाण अब्दुल्ला बिन अबी 300 माण्हुनि सां गॾु जंग शुरू थियण खां थोरो ई अॻु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे विया ऐं वरी जंग शुरू थियण ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ख़्मी थियण खां पोइ केतिरा ई सहाबिन पिण जो शिद्दत गम में हौसलो हारे विधो ऐं जंग जो मैदान छॾे विया, पर अल्लाह ताला हिन ई सहाबिन खे हिन ई सूरत में माफ़ करण जी पिण ख़ुशख़बरी ॾिनी आहे ऐं उहे ई सहाबी वरी ज़ख़्मी हालत में काफ़िरनि जे पोयां निकिरी पिया। हिन सूरत जी शुरूआत बिन इस्म आज़म सां आहे जिन नालनि जे वसीलनि सां दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। उहे नाला आहिनि अल हय्युल अल क़य्यूम। अल्लाह ताला खां दुआ आहे त हीअ सूरत सही पढ़ी समझी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अलिफ लाम मीम। अल्लाह खां सिवा को बि बंदगीअ जो लाइक़ न आहे। उहो अल हय्युल अल क़य्यूम, अल हय्युल सदा ज़िंदा रहण वारो जंहिंखे न फ़ना ऐं न ज़वाल आहे। अल क़य्यूम हुन काइनात जे निज़ाम खे बेहक ॾींदड़, क़ाइम ऐं बरक़रार रखंदड़ ऐं संभालींदड़ आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ई तो ते बरहक़ ऐं हिकु सचो किताब क़ुरान नाज़िल कयो आहे जेको अॻीन नाज़िल कयल किताबनि जी तस्दीक़ कंदड़ आहे ऐं उन ई अल हय्युल अल क़य्यूम जी ज़ात मुबारक तौरेत ऐं इंजील नाज़िल कया जेके हिन खां अॻु पहिरीं इंसाननि जी हिदायत लाइ सरचश्मो ऐं ज़रियो हुआ ऐं उन ई फ़ुरक़ान लाथो आहे। यकीनन जिन माण्हुनि अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो उन्हनि लाइ सख़्त अज़ाब जे वईद आहे ऐं अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं बदिले वठण वारो आहे। बेशक अल्लाह उहो आहे जंहिं खां ज़मीनी आसमान जी का बि शइ मख़फ़ी ऐं लिकियल न आहे। उहो ई आहे जेको अव्हां जी माउरनि जे पेटनि में रहमनि में यानी जीअं वणेसि तीअं तव्हां जूं सूरतूं बणाए थो ऐं उन खां अलावा ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे। उहो ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। उहो ई आहे जंहिं तो ते ही किताब क़ुरान नाज़िल कयो जंहिं में 2 क़िस्मनि जूं आयतूं आहिनि। हिकिड़ियूं महकमात यानी उहे आयतूं जिन में अहकाम बिल्कुलु वाज़े ऐं साफ़ आहिनि ऐं जेके हिन किताब जो असल बुनियाद आहे, ऐं ॿियूं मुतशाबिहात जिन जो मानाऊं गैर मईन, अण मुक़रर ऐं घणियूं ई अञा न मालूम ऐं अण चिटियूं थी सघनि थियूं या जिन में इश्तबा हुजे यानी इंसान पंहिंजी महदूद अक़ल ऐं अण पूरी इल्म जी करे उन्हनि जी हक़ीक़ी माना ऐं मक़सद सम्झण खां क़ासिर हुजे, पोइ जिन जी दिलनि में खोट ऐं ॾिंगाई आहे से फितने जी तलाश में हमेशा मुतशाबिहात जे पोयां लॻंदा आहिनि।
ऐं उन्हनि जो पंहिंजे ख्याल मुताबिक़ मतिलब कढंदा आहिनि या तावेलो कंदा आहिनि, हालांकि उन्हनि जी हक़ीक़ी माना या मुराद अल्लाह खां सवाइ ॿियो को बि कोन थो ॼाणे, छाकाणि त उन्हनि जो तालुक अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां आहे जिन जो सोचण सम्झण ऐं परोड़ण जी कुवत इल्म ऐं सलाहियत असांखे न आहे। पर जिन जो इल्म ऐं ईमान पक्को आहे उहे बिना हिबक झिझक चवनि था त असांजो त उन ते ईमान आहे, ही सभु कुझु असांजे पालणहार तरफ़ां आहे ऐं सच आहे त नसीहत त अकुल वारा ई पिराइनि था या क़बूल कनि था। ऐं अहिड़ा शख़्स अल्लाह खां दुआ घुरंदा रहंदा आहिनि त ए असांजा पालणहार, जॾहिं तूं असांखे सिधी राह जी हिदायत करे चुको आहीं त पोइ असांजी दिलनि खे ॾिंगाईअ ॾांहुं न फिराए ऐं असांखे पंहिंजी तरफ़ खां रहमत अता फरमा। बेशक तूं ई सभु कुझु ॾींदड़, अता कंदड़ ऐं बेहद बख़्शणहार आहीं। ए असांजा रब, बेशक उन में को बि शक न आहे त तूं हिकु ॾींहुं इंसान ज़ात खे पंहिंजे हुज़ूर में जमा करण वारो आहीं। ही तुंहिंजो वाइदो आहे, बेशक अल्लाह हरगिज़ वाइदे ख़िलाफ़ी नथो करे। बेशक जिन कुफ्र जी राह अख्तियार कई उन्हनि खे यादि रखणु घुर्जे त संदन माल ऐं संदन औलाद जंहिं ते खेनि नाज़ आहे सो अल्लाह जी पकड़ खां हरगिज़ खेनि बचाए न सघंदो। उहे ई जहन्नम जी बाहि जो ॿारण आहिनि। उन्हनि जी पछाड़ी बि अहिड़ी ई थींदी जहिड़ी फिरौन जे साथी ऐं उन खां अॻी नाफ़रमाननि जी थी चुकी आहे। हुननि असांजी आयतुनि खे कूड़ो भायो, पोइ अल्लाह खेनि संदन गुनाहनि सबबि पकड़ियो ऐं हिन ॻाल्हि खे न विसारजो त अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। पोइ ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तुंहिंजी दावत खे क़बूल करण खां इनकार कयो आहे, उन्हनि खे चओ उहो वक़्तु क़रीब आहे जो अव्हां हिन दुनिया में मग़लूब थी वेंदो ऐं अव्हां आख़िरत में बि दोज़ख ॾांहुं गॾु कया वेंदो ऐं उहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। बेशक तव्हां लाइ इन्हनि ॿिनि टोलियुनि में जेके बदतर में हिक ॿिए जे साम्हूं थियूं हिकु इबरतनाक निशानी हुई। हिकु टोली जेका नंढड़ी ऐं बग़ैर जंगी साज़ो सामान जी हुई सा अल्लाह जी राह में लड़ी रही हुई ऐं ॿी टोली काफ़िरनि जी हुई जेका अदद में घणी ऐं जंगी साज़ो सामान सां लैस हुई। मोमिन उन्हनि काफ़िरनि खे अखियुनि सां पाण खां बीणो ॾिसी रहिया हुआ, पर पोइ बि काफ़िरनि ज़बरदस्त शिकस्त खाधी ऐं अल्लाह जंहिं लाइ वणेसि तंहिं खे पंहिंजी मदद सां कुवत बख़्शींदो आहे। तहक़ीक़ उन में अखियुनि सम्झ वारनि लाइ ज़रूर वॾी इबरत ऐं सबक़ आहे। इंसाननि लाइ नफ़सानी ख़्वाहिशुनि जी मोहबत मोहींदड़ ऐं पुरकशिश कई वई आहे, जिन में औरतूं, पुट, सोन ऐं चांदी जा ढेर, निशान कयल भला घोड़ा, चौपायो माल ऐं खेतियूं आहिनि। उन्हनि जो प्यार ऐं मोहबत इंसान में पैदा कयो ऐं सींगारियो वियो आहे, पर उहो माल मताओ सभु दुनिया यानी चंद ॾींहं जी हयाती जो सामान आहे। बहितर जॻह या सुठो मोटण जो मार्ग त अल्लाह वटि ई आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं माण्हुनि खे चओ त छा मां तव्हांखे हिन समूरी दुनिया जे मताओ खां वधीक चङी शइ ॿुधायां? ॿुधो, जेके माण्हू तक़वा इख्तियार कनि था उन्हनि लाइ संदसि रब वटि बाग बाग़ीचा आहिनि जिन हेठियां नहरूं वहनि थियूं ऐं उहे उते हमेशा रहण वारा हूंदा ऐं खेनि पाक ज़ालूं हूंदियूं। ऐं सभ खां वॾी नेमत जो अल्लाह जो रिज़वान यानी रज़ामंदी ऐं खुशनुदी हासिल हूंदी। अल्लाह त बाननि खे खूब ॾिसंदड़ आहे। ही मुत्तक़ी उहे आहिनि जेके चवनि था त ए असांजा रब, बेशक असां ईमान आंदो आहे, पोइ असां जूं ख़ताऊं दरगुज़र फरमाए ऐं असांखे दोज़ख जी अज़ाब खां बचाए। ही उहे आहिनि जेके मुसीबत जे वक़्तु सब्र करण वारा आहिनि, कौल ऐं अमल में सचा आहिनि, फरमाबरदार ऐं फयाज़ आहिनि, अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा आहिनि ऐं असर जो यानी रात जो पोयों पहर उथी पंहिंजे पालणहार खां बख़्शिश पिनंदा आहिनि। अल्लाह ख़ुदि ई शाहिदी ॾिए थो त बेशक उन खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे ऐं मलाइक ऐं अहले इल्म पिण त हू काइनात में अदल ऐं इंसाफ़ सां क़ाइम आहे। हिन खां सवाइ को बि महबूद न आहे ऐं हू ज़बरदस्त ग़ालिब ऐं दानाओ कमाल हिकमत वारो आहे। बेशक अल्लाह वटि यानी अल्लाह जे नज़दीक पसंद वारो दीन फ़क़त इस्लाम आहे। पोइ जिन खे किताब ॾिनो वियो यानी यहूदी ऐं नसारा, जिन वटि इल्म बि अची चुको हो पर महज़ ज़ाती ज़िद जे करे इख़्तिलाफ़ कयाऊं, त पोइ उन्हनि खे यादि हुअणु घुर्जे त जंहिं बि अल्लाह जी आयतुनि, हुक्मनि ऐं हिदायतुनि जो इनकार कयो ऐं इस्लाम क़बूल न कयो त पोइ बेशक अल्लाह बि जल्दी यानी ॾाढो तेज़ ऐं तिखो हिसाब वठण वारो आहे। पोइ बि जेकॾहिं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे माण्हू
तोसां जहिड़ो कनि था त तूं उन्हनि खे चओ त मूं पंहिंजो चहिरो अल्लाह जे अॻियां झुकायो आहे ऐं उन्हनि बि जिन मुंहिंजी पैरवी कई आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब ऐं अहले अरब जे अणपढ़ियल ॿिन्ही खां पुछ त छा तव्हां बि ताबेदार थियो था या न। जेकॾहिं उहे ताबेदार थियनि यानी इस्लाम क़बूल कनि था, पंहिंजे परवरदिगार जे हुक्मनि जे अतात ऐं पैरवी कनि था त पोइ उन्हनि सिधी राह लधी हिदायत याफ़्ता थी विया। ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ीनि त तुंहिंजे मथां फ़क़ति पैगाम पहुचाइण जी ज़िम्मेवारी आहे ऐं अल्लाह पंहिंजे बाननि खे खूब ॾिसंदड़ आहे। बेशक जेके माण्हू अल्लाह जी आयतुनि जो इनकार कनि था ऐं पैगंबरनि खे नाहक क़त्ल कनि था ऐं अहिड़नि माण्हुनि खे क़त्ल कनि था जेके उन्हनि खे इंसाफ़ जो हुकुम ॾियनि था, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। इहे उहे माण्हू आहिनि जिन जा अमल कई कमाई दुनिया ऐं आख़िरत में ज़ाया नास या चट थी विया ऐं उन्हनि जो को बि वसीलो ऐं मददगार न हूंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तूं उन्हनि यहूदियुनि ऐं नसारनि जे आलिमनि खे न ॾिठो जिन खे किताब जी इल्म यानी तौरेत ऐं इंजील मां कुछ हिस्सो ॾिनो वियो ऐं उन्हनि खे जॾहिं अल्लाह जी किताब यानी क़ुरान या फुरकान हक़ ऐं बातिल खे निखेड़ींदड़ किताब ॾांहुं सॾियो वञे थो त जीअं उन्हनि जे विच में फ़ैसिलो करे त उन मां हिकु जमायत फिरी वञे थी ऐं उहे हिन किताब खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। उहो इन करे जो बेशक हू चवनि था त असांखे दोज़ख जी बाहि चंद ॾींहं खां वधीक हरगिज़ न छुहंदी ऐं संदन घड़ियल अक़ीदनि ऐं ग़लत फ़हमियुनि दीन जे मामले में खेनि ॾाढो फ़रेब ऐं धोखो ॾिनो आहे। पोइ संदन कहिड़ो हाल हूंदो जॾहिं असीं खेनि हिकु अहिड़े ॾींहुं गॾु कंदासीं जंहिंजे अचण में को बि शक न आहे ऐं उन ई ॾींहुं हर शख़्स खे संदसि कई कमाई जो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ी न कई वेंदी। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा मामला पंहिंजे रब जे हवाले कर। चओ ए अल्लाह तूं ई मुल्क जो मालिक आहीं, जंहिंखे घुरी तंहिंखे बादशाही बख़्शी ऐं जंहिंखे वणी तंहिंखां बादशाही खसी ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे इज़त ग़लबो ऐं ताक़त ॾेई ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे ज़लील कमज़ोर ऐं हीणो करी ऐं हर भलाई तुंहिंजे हथ में आहे। बेशक तूं ई हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहीं ऐं पिण तूं राति खे ॾींहं में दाख़िल करी थो ऐं ॾींहं खे राति में दाख़िल करी थो ऐं मुए मां जीअरो ऐं जीअरनि मां मुए खे कढी थो ऐं जंहिंखे चाही तंहिंखे बेहिसाब रोज़ी अता फरमाई थो। मोमिन अहले ईमान खे छॾे काफ़िरनि खे हरगिज़ पंहिंजो दोस्त मददगार हमदर्द न बणायो ऐं जेको ईअं कंदो उन जो अल्लाह सां को बि तालुक न आहे सवाइ उन जे जो तव्हां के अहिड़े ॾियार में फासी पिया आहियो त उन हालत में काफ़िरनि जे शिर खां बचण लाइ एहतियातन ईअं करियो त तव्हांखे का मयार न आहे ऐं इंसाननि खां न ढिॾियो ऐं अल्लाह तव्हांखे पंहिंजी ज़ात खां ॾिॾारे थो ऐं अव्हांखे अल्लाह ॾांहुं मोटणो आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जेको तव्हांजी सीननि दिलनि में आहे उनखे तव्हां लिकायो या ज़ाहिर कयो, अल्लाह बहरहाल उनखे ॼाणे थो। ऐं जेके आसमाननि में आहे ऐं जेको ज़मीन में आहे सो सभु हू ॼाणे थो ऐं अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहे। ख़बरदार उन ॾींहं खे न विसारजो जंहिं ॾींहुं हर शख़्स जेका चङाई या नेकी कई हूंदी सा साम्हूं पाईंदो ऐं जेका उन बुराई कई हूंदी सा बि संदसि अॻियां हूंदी ऐं उन ई ॾींहुं हीअ तमन्ना कंदो त जेकर संदसि ऐं उन बुराई जे विच में दूरी घणो फ़ासिलो हुजे हा। यादि रखो त अल्लाह तव्हांखे पंहिंजी ज़ात पंहिंजी पकड़ खां ॾिॾारे थो ऐं अल्लाह पंहिंजे बाननि जो निहायती ख़ैरख़्वाह शफ़ीक़ ऐं ॾाढी नरमी करण वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे चओ त जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहबत करो था त मुंहिंजी ताबेदारी पैरवी कयो त अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो ऐं अव्हां जो ख़ताऊं माफ़ कंदो ऐं हू ॾाढो माफ़ कंदड़ ऐं निहायती रहम करण वारो आहे। चओ त अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत करियो, हुकुम मञियो, पोइ जेकॾहिं हू अञा बि इनकार कनि ऐं मुंहुं मोड़ीनि त पोइ यकीनन अल्लाह बि काफ़िरनि सां मोहबत नथो करे। बेशक अल्लाह आदम नूह ऐं इब्राहिम जे घराणे ऐं आले इमरान खे सारे जहान वारनि ते तरजीह ॾिनी, चूंडियो, सगोरो कयो ऐं पसंदि फरमायो ऐं रिसालत ऐं नबूअत लाइ मुंतख़िब कयो। उहे हिक ॿिए जी नस्ल मां हुआ ऐं तहक़ीक़ अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं उहो वाक़ियो यादि कर जॾहिं इमरान जी घरवारी हीअ दुआ घुरी त ए मुंहिंजा रब जेकी मुंहिंजे पेट में आहे उहो मां बिल्कुलु आज़ाद करे सिर्फ़ तुंहिंजी ख़िदमत में नज़र थी कयां यानी तो लाइ वक़्फ़ थी करियां, पोइ तूं मुंहिंजी तरफ़ खां इनखे क़बूल फरमाए ऐं बेशक तूं ई दुआऊं ॿुधंदड़ सभु कुझु ॼाणींदड़ आहीं। पोइ जॾहिं उनखे ॼाणियाई त चयाईं ए मुंहिंजा रब मूंखे त न्याणी ॼाई आहे
ऐं अल्लाह चङी तरह ॼातो थिए त जेको हिन ॼणियो हो ऐं पुट धीअ जहिड़ो न आहे ऐं मूं उन जो नालो मरियम रखियो आहे। मां उन मरियम खे ऐं उन जे औलाद खे तड़ियल ऐं मरदूद शैतान जे फितने ऐं शर खां तुंहिंजी पनाह में थी सौंपियां। पोइ संदसि रब उन न्याणी खे ख़ुशी सां क़बूल फरमायो ऐं खेसि सुठी ऐं सुहिणी परवरिश सां पालियाई ऐं ज़करिया अलैहिस्सलाम खे उन जो संभालींदड़ बणाई। ऐं जॾहिं बि ज़करिया अलैहिस्सलाम उन जे यानी बीबी मरियम जी इबादत करण वारे हुजरे या महराब में ईंदो हो त वटसि कुझु न कुझु खाइण पीअण जो सामान, अण मुदायता मेवा वग़ैरह ॾिसंदो हो। नेठि हिकु भेरो खयांसि पुछाई, ए मरियम, ही रिज़्क तो वटि किथां आयो आहे? मरियम जवाब ॾिनो, इहो अल्लाह जी तरफ़ां खां आहे। बेशक अल्लाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बेहिसाब रिज़्क अता फरमाए थो। उहो ॿुधी ऐं ॾिसी उते ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो ऐं दुआ घुरी त ए मुंहिंजा रब, मूंखे पाण वटां नेक औलाद अता फरमाए। बेशक तूं ई दुआ ॿुधंदड़ आहीं। जॾहिं हुन हुजरे में नमाज़ बीठे पढ़ी त मलाइकनि खेसि आवाज़ ॾिनो त बेशक अल्लाह तोखे यहया अलैहिस्सलाम जी ख़ुशख़बरी बशारत ॾे थो, जेको अल्लाह जी हिकु फरमान यानी हज़रत ईसा जी नबूअत जी तस्दीक कंदड़ ऐं सरदार, दुनिया जी लज़तुनि ऐं नफ़सानी ख़्वाहिशनि खां परे रहंदड़, पाक दामन ऐं साले बाननि मां हिकु नबी हूंदो। ही ॿुधी ज़करिया अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा रब, भला मूंखे पुटु कीअं थींदो जॾहिं त मां पीर सन कुराड़ो थी चुको आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल सिंढ आहे। मलाइकनि चयो, बेशक ईअं ई थियणो आहे, अल्लाह ताला जेके चाहींदो आहे सो कंदो आहे। ज़करिया अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा रब, पोइ मूं लाइ का निशानी मुक़रर फरमाए। अल्लाह फरमायो, तुंहिंजे लाइ निशानी उहा आहे त पोइ तूं लॻातार 3 ॾींहं माण्हुनि सां सवाइ इशारनि जे ॻाल्हाए न सघंदे। तंहिं करे ए ज़करिया अलैहिस्सलाम, हाणे तो पंहिंजे रब खे ख़ूब यादि कर ऐं सांझे ऐं सुबुह संदसि तस्बीह कंदो रह। ऐं यादि कर जॾहिं फरिश्तनि मरियम खे चयो त ए मरियम, बेशक अल्लाह तोखे चूंडियो आहे ऐं यहूदियुनि जी तोहमतुनि खां पाक कयो आहे ऐं सॼे जहान जी औरतुनि ते तोखे मानाइतो कयो आहे, चूंडियो आहे, सगोरो कयो आहे ऐं तरजीह ॾिनी आहे। तंहिं करे ए मरियम, पंहिंजे रब जी फरमाबरदार थी वञ ऐं सजदो कंदी कर ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कर। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही गैब जूं ख़बरूं आहिनि जेके असां तो ॾांहुं वहीअ जे ज़रिए मोकिलियूं था। न त तोखे ख़बर आहे त तूं उन वक़्तु उन वटि मौजूद न हुई जॾहिं हुननि हेकल जे खादमनि कलम थे उछलाया, यानी पुखा या कूड़ा थे विधा त मरियम खे केरु संभाले, ऐं न के तूं उन वक़्तु उन वटि हुएं जॾहिं हू पाण में इख़्तिलाफ़ या झेड़ो करे रहिया हुआ। जॾहिं मलाइकनि मरियम खे चयो त ए मरियम, बेशक अल्लाह तोखे पंहिंजे हिकु हुकुम या फरमान ज़रिए पुट जी ख़ुशख़बरी ॾे थो ऐं उन जो नालो मसीह ईसा पुट मरियम हूंदो, जेको दुनिया ऐं आख़िरत में वॾे मर्तबे वारो ऐं अल्लाह जे प्यारनि ऐं मान वारनि वेझनि बाननि मां हूंदो, ऐं जेको माउ जे हंज या पींघे या तंजण में ॻाल्हाईंदो ऐं वॾी उमिरि में बि ऐं सालिय बाननि मां हूंदो। तंहिं ते मरियम यकदम चयो, ए मुंहिंजा रब, मूंखे कीअं पुटु थींदो जॾहिं त मूंखे कंहिं बनी बशर हथ न लाथो आहे, यानी मां त पाक दामन आहियां। मलाइकनि चयसि त ईअं ई थींदो, अल्लाह जेका शइ जीअं चाहींदो तीअं ख़लकींदो आहे। जॾहिं पाण कंहिं कम जो इरादो कंदो आहे त सिर्फ़ चवंदो आहे थी पव त उहो थी पवंदो आहे। ऐं ए मरियम, अल्लाह हुन खे किताब ऐं हिकमत ऐं तौरेत ऐं इंजील जो इल्म सेखारींदो ऐं बनी इसराईलनि ॾांहुं हिकु रसूल करे मोकिलींदो ऐं उहो चवंदो त बेशक आऊं तव्हांजे रब तरफ़ां तव्हां ॾांहुं निशानी खणी आयो आहियां ऐं बेशक तव्हांजे साम्हूं मिटीअ मां पखीअ जहिड़ी शक्ल या सूरत ठाहे उन में फूक ॾींदुसि त हू अल्लाह जे हुकुम सां पखी थी पवंदो, ऐं मां अल्लाह जे हुकुम सां मादर ज़ात यानी ॼाए ॼम खां अंधे ऐं कोढ़ वारे माण्हूअ खे चङो भलो करियां थो, ऐं पिण अल्लाह जे हुकुम सां मुअलनि खे ज़िंदा करियां थो। ऐं मां तव्हांखे उहो बि ॿुधायां थो तव्हां घरनि में छा था खाओ ऐं छा था ज़ख़ीरो कयो। बेशक उन में तव्हां लाइ तमामु वॾी निशानी आहे जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान रखंदड़ आहियो। ऐं मां पाण खां अॻु में आयल तौरेत जी तस्दीक करण वारो आहियां ऐं उन लाइ आयो आहियां त तव्हां लाइ किन शयुनि खे हलाल कयां जेके तव्हां ते हराम कयूं वयूं हुयूं, ऐं मां तव्हां ॾांहुं तव्हांजे रब तरफ़ां पंहिंजी नबूअत ऐं रिसालत जी निशानी खणी आयो आहियां। पोइ तव्हां अल्लाह खां टिॾियो, अल्लाह जी नाफ़रमानी खां बचो ऐं मुंहिंजी अताअत करियो।
बेशक अल्लाह मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हांजो बि रब आहे, तंहिं करे संदसि ई इबादत करियो ऐं उहो ई सिधो रस्तो आहे जंहिं जी तालीम सभु पैगंबर ॾींदा आया आहिनि। पोइ जॾहिं ईसा महसूस कयो त बनी इसराइल संदसि दावत इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि ऐं मुनकर थी बीठा आहिनि ऐं खेसि क़त्ल करण जा मनसूबा ठाहिण लॻा आहिनि, तॾहिं ईसा चयो त केरु आहे अल्लाह जी राह में मुंहिंजा मददगार। ही ॿुधी संदसि चंद सचनि साथियुनि यानी हवारनि चयो, असां अल्लाह जे दीन जा मददगार आहियूं, असां अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं तूं शाहिद रहिजां त असां वाकई मुसलमान फर्माबरदार आहियूं ऐं हक़ जे अॻियां सर झुकाए चुका आहियूं। ऐं हवारनि अल्लाह खे अर्ज़ कयो, ए असांजा रब, जेको फरमान तूं नाज़िल कयो आहे असां उन खे दिलि सां मञियो ऐं रसूल जी पैरवी क़बूल कई। पोइ ए असांजा रब, असांखे हक़ जी शाहिदी ॾियण वारनि शाहिदनि सां लिख। ऐं यहूदियुनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे क़त्ल थियण जी रिथ रथी ऐं अल्लाह बि उन्हनि लाइ हिकु रिथ रथी ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त जा ज़रिया पैदा कया ऐं अल्लाह सभ खां बहितरीन तदबीर ऐं रिथ रथण वारो आहे। ऐं यादि कर जॾहिं अल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे फरमायो हो त ए ईसा, बेशक हाणे आउं तोखे वापसि घुराइण वारो आहियां ऐं तोखे पाण ॾांहुं मथे खणण वारो आहियां। जिन तुंहिंजो इनकार कयो उन्हनि खां तोखे पाक करण वारो आहियां ऐं तुंहिंजी पैरवी ऐं इताअत करण वारनि खे उन्हनि काफ़िरनि जे मथां क़यामत ताईं मुसलत करण वारो आहियां। ऐं ए काफ़िरो, तव्हांखे आख़िर मूं ॾांहुं ई मोटणो आहे, पोइ मां तव्हांजे विच में उन्हनि ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो कंदुसि जिन ॻाल्हियुनि बाबति अव्हां पाण में इख़्तिलाफ़ कंदा हुआ। पोइ जिन माण्हुनि कुफ्र कयो उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत में सख़्तु अज़ाब ॾींदुसि ऐं उन्हनि खे मुंहिंजे अज़ाब खां बचाइण लाइ को बि मददगार न हूंदो। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया त अल्लाह उन्हनि खे संदसि पूरो पूरो अजूरो ॾींदो। ऐं इहो चङी तरह सम्झी छॾियो त अल्लाह ज़ालिमनि, नाक़दरनि ऐं बेइंसाफ़नि खे पसंदि नथो करे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही आयतूं ऐं हिकमत भरियूं नसीहतूं आहिनि जेके असीं तोखे पढ़ी ॿुधायूं था। बेशक अल्लाह वटि ईसा अलैहिस्सलाम जे पैदा थियण जो मिसाल आदम जी ख़ल्क़त वांगुरु आहे, जो उनखे मिटीअ मां बणाई, पोइ उनखे चयाईं थी पओ ऐं हू थी पियो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा आहे असल हक़ीक़त तुंहिंजे रब तरफ़ां यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बिना पीउ पैदा थियण, तंहिं करे तूं शक कंदड़ मां न थी जा। पोइ जेकॾहिं अञा बि तोसां उहे नजरान जे वफ़्त वारा ईसाई जहिड़ो या हुजत या ज़िद कनि, उन खां पोइ बि जो तो वटि सही इल्मु पहुची चुको आहे, त पोइ खेनि चओ त मूं वटि ईसा अलैहिस्सलाम जे इंसान हुजण जो पको सबूत आहे, हू अल्लाह जो पुटु न आहे। जे अव्हीं नथा मञो त अचो हिकु फ़ैसिलो करियूं, ऐं उहो इहो आहे त असीं सॼियूं पंहिंजे पुटनि खे ऐं तव्हांजे पुटनि खे ऐं असांजी औरतुनि खे ऐं तव्हांजी औरतुनि खे ऐं असां पाण बि ऐं तव्हां बि हाज़िर थियो, पोइ आजिज़ी सां दुआ घुरियो ऐं कूड़नि ते अल्लाह जी लानत विझो। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक इहे किस्सा या वाक़ियात जेके मरियम ऐं ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़ आहिनि से वाक़ई सचा आहिनि ऐं हीअ बि हक़ीक़त आहे त अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे ऐं बेशक अल्लाह ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। पर जेकॾहिं अञा बि न मञीन ऐं तौहीद इलाही तस्लीम न कनि ऐं फिरी वञनि त बेशक अल्लाह अहिड़नि फ़सादनि खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू यहूदियुनि ऐं ईसाइयुनि खे चओ त ए अहले किताब, अचो त पाण में हिकु अहिड़ी ॻाल्हि ते मुत्तफ़िक़ थियूं जेका असां ऐं अव्हां जे विच में हिकु जहिड़ी आहे, यानी अव्हां जे किताबनि में ऐं असां वटि बि साॻी आहे। ऐं उहा इहा आहे त असीं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जी इबादत न करियूं ऐं अल्लाह सां कंहिंखे शरीक न कयूं ऐं असां मां अल्लाह खां सवाइ केरु कंहिंखे रब न बणाए, छाकाणि त यहूदियुनि जे आलिमनि पाण खे रब वांगुरु हलाल खे हराम करण ऐं पिणु ॿिया केतिरा ई क़ाइदा कानून बदिलाइण जो मुस्तहिक़ करार ॾिनो हो। पोइ जेकॾहिं मुशरिक एतिरे सम्झाइण खां पोइ बि फिरी वञनि ऐं पुठीरा थियनि त तव्हां खेनि चओ त ए मुशरिको, गवाह रहिजो त बेशक असां मुसलमान यानी फर्माबरदार आहियूं ऐं पंहिंजे हिक रब जे अॻियां ई सरनवायो अथऊं। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि यहूदियुनि ऐं नसारनि खे चओ त ए अहले किताब, अव्हां इब्राहिम जी
यहूदी ऐं नसरानी हुअण बाबति छो था झगड़ो कयो? हालांकि तौरेत ऐं इंजील त इब्राहिम खां पोइ नाज़िल थिया आहिनि ऐं इब्राहिम त मुसलमान हो ऐं संदसि दीन इस्लाम हो। पोइ छा तव्हांखे एतिरो बि अकुल या सम्झ न आहे? यहूदी ऐं नसरानियो, हा तव्हां उहे आहियो जिन उन्हनि ॻाल्हियुनि बाबति बहस कयो जिन जो अव्हांखे कुझु इल्म हो, पर उन्हनि ॻाल्हियुनि ते छो था अजायो बहस ऐं झगड़ो कयो जंहिंजो अव्हांखे इल्म ई न आहे? अल्लाह ई दीन इब्राहिम खे चङी तरह ॼाणे थो ऐं तव्हां नथा ॼाणो। तहक़ीक़ इब्राहिम न यहूदी हो ऐं न नसरानी हो, बल्कि हू हिकु फर्मा बरदार सिधो ऐं हिकु तरफ़ो मुसलमान हो ऐं मुशरिकनि मां न हो जीअं अव्हीं आहियो। बेशक इब्राहिम अलैहिस्सलाम सां निस्बत या कुर्बत रखण जो सभ खां ज़्यादा हक़ जेकॾहिं कंहिंखे पहुचे थो त उन्हनि माण्हुनि खे पहुचे थो जिन संदसि ताबेदारी ऐं पैरवी कई ऐं हुन वक़्त ई नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जिन ईमान आंदो आहे उन ई निस्बत ऐं रिश्ते जा हक़दार आहिनि। यहूदी ऐं नसरानियो, यादि रखो त अल्लाह सिर्फ़ ईमान आणण वारनि जो ई हामी ऐं मददगार आहे। ऐं ईमान वारो ख़बरदार, अहले किताब में हिकु गिरोह आहे जंहिंजी उहा तमन्ना आहे त कहिड़ी बि तरह अव्हांखे गुमराह कनि, पर सवाइ पंहिंजे ॿिए कंहिंखे गुमराह नथा कनि ऐं उन ॻाल्हि जो खेनि शऊर न आहे। अहले किताब, तव्हां अल्लाह जी आयतुनि ऐं रोशन निशानियुनि जा छो मुनकर थिया आहियो, जेतोणीकि तव्हां ख़ुदि उन्हनि जी सदाकत जी शाहिदी पिया ॾियो। अहले किताब, हक़ खे बातिल सां छो था मिलायो ऐं अव्हां ॼाणे वाणे सच खे छो था लिकायो? ऐं अहले किताब जो हिकु टोलो चवे थो त मोमिननि ते जेके नाज़िल थियो आहे सुबुह जो उन ते ईमान आणियो ऐं शाम जो उन जा मुनकर थियो, यानी पहिरीं दीन में दाख़िल थियो पोइ मुर्तद थी फिरी वञण जी चाल कयो। थी सघे थो त उहे बि यानी केतिरा अबोझ मुसलमान ईअं करण सां उन ई दीन खां फिरी वञनि ऐं असल दीन ॾांहुं मोटी अचनि। अहले किताब पाण में चवनि था त पंहिंजे मज़हब जी ताबेदारी करण वारनि खां सवाइ ॿियनि जी का ॻाल्हि न मञो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त बेशक असल हिदायत त उहा आहे जेका अल्लाह जी तरफ़ खां आहे ऐं पाण में हिक ॿिए खे चवनि था त मता मञो त अव्हां जे दीन जहिड़ो कंहिं ॿिए खे बि दीन ॾिनो वियो आहे, न त उहे मुसलमान अव्हां ते अव्हां जे पालणहार वटि हुज्जत क़ाइम कंदा। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त बेशक भलाई ऐं फज़ल त अल्लाह जे हथ में आहे, जंहिंखे घुरे तंहिंखे अता फरमाए थो ऐं तहक़ीक़ अल्लाह त वॾी वुसअत वारो ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। अल्लाह ताला पंहिंजी रहमत ऐं बाज सां जंहिंखे घुरे थो ख़ासि करे थो ऐं अल्लाह निहायती वॾे फज़ल वारो आहे। अहले किताब में के अहिड़ा बि ईमानदार आहिनि जिन वटि जेकॾहिं माल जो ढेर अमानत रखनि त उहे समूरो तोखे मोटाए ॾींदा ऐं मंझां के अहिड़ा आहिनि जो जेकॾहिं वटनि हिकु दीनार या अशरफी बि अमानत रखनि त उहा तोखे मोटाए न ॾींदा मगर जेसीं ताईं तूं उन्हनि जे सिर ते सवार थी न बीहीं। उहो हुन करे जो हू चवंदा आहिनि त उन्हनि उम्मियुनि अणपढ़ियल अरबनि ऐं गैर यहूदियुनि जे माल खाइण ते असां ते को बि गुनाह ऐं पकड़ न आहे ऐं अहिड़ी तरह उहे ॼाणे वाणे अल्लाह ते कूड़ ॻाल्हाइनि था ऐं तोहमतूं हणनि था। हा, जे पंहिंजे वाइदे पूरे करण में वफ़ादारी कई ऐं तक़वा इख्तियार कई, परहेज़गार थियो ऐं नाफ़रमानी खां बचो त बेशक अल्लाह अहिड़नि मुत्तक़ीन सां मोहबत करे थो। बेशक जेके अल्लाह सां कयल वाइदे ऐं पंहिंजे क़स्मनि खे थोरी क़ीमत या मुल्ह ते विकिणनि था त उन्हनि जो आख़िरत में को बि हिसो न आहे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन्हनि सां न ॻाल्हाईंदो ऐं न उन्हनि ॾांहुं निहारींदो ऐं न उन्हनि खे संदसि गुनाह खां पाक कंदो ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ऐं बेशक उन्हनि अहले किताब जे आलिमनि जी हिकु जमायत आहे जेकी पंहिंजी ज़बान खे मरोड़े किताब तौरेत खे अहिड़ी तरह पढ़नि था त जीअं तव्हां सम्झो उहो किताब तौरेत मां आहे, पर उहो किताब तौरेत मां न आहे। ऐं पिणु उहो बि ज़ोर ॾेई चवनि था त उहो अल्लाह जी तरफ़ खां आहे, पर उहो अल्लाह जी तरफ़ खां असल न आहे ऐं उहे ॼाणे वाणे अल्लाह ताला ते कूड़ ॻाल्हाइनि था। कंहिं बि बनी बशर खे उहो नथो सुहे जो अल्लाह खेसि किताब जो इल्म, दानाई या हिकमत अता फरमाए ऐं नबूअत सां सरफराज़ करे ऐं हू माण्हुनि खे चवे त अल्लाह खे छॾे मुंहिंजा बाना थियो, पर यकीनन चवंदो त रब जा सच्चा बाना थियो। हिन किताब इलाही जी तालीम जी तक़ाज़ा आहे ऐं उन करे बि जो अव्हां किताब पढ़ायो था ऐं ख़ुदि बि पढ़ो था ऐं न हू अव्हां खे अहिड़ो हुकुम कंदो त मलाइकनि ऐं नबियुनि खे पंहिंजो रब बणायो।
छा उहो मुमकिन आहे त हू नबी तव्हांखे कुफ्र जो हुकुम ॾींदो जॾहिं तव्हां मुसलमान आहियो, यानी अल्लाह जे अॻियां सर झुकाईंदड़ फरमाबरदार आहियो। ऐं यहूदियों यादि करियो त तव्हां त छा, पर जॾहिं अल्लाह सभिनी नबियुनि खां पको अंजाम वरितो हो त जॾहिं बि मां तव्हांखे किताब ऐं हिकमत सां नवाज़िया ऐं जॾहिं बि को रसूल उन तालीम जी तस्दीक कंदड़ थी अचे त उन्हीअ ते ज़रूर ईमान आणींदो, संदसि ज़रूर मदद कंदो। पोइ अल्लाह ताला तव्हां खां पुछो त छा तव्हां इक़रार कयो ऐं उन ते मुंहिंजो हुकुम जो बार खयो? उन्हनि सभिनी नबियुनि चयो त इक़रार कयोसीं। उन ते अल्लाह फरमायो त हिक ॿिए ते शाहिद रहिजो, मां बि अव्हां सां गॾु शाहिदनि मां आहियां। पोइ जेके हिन मिसाक खां पोइ फिरंदा या मुंहुं मोड़ींदा त उहे फासिक, बेदीन ऐं नाफरमान आहिनि। छा ही माण्हू अल्लाह जे दीन खां सवाइ को ॿियो दीन चाहिनि था? हालांकि आसमाननि ऐं ज़मीन में जेके बि मखलूक आहे, ख़ुशी या नाख़ुशी सां, चाहींदे या न चाहींदे संदसि फरमान जी ताबे आहे, ऐं उहे सभु उन ॾांहुं ई मोटाए वेंदा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़नि बेदीननि खे चओ त असां त अल्लाह ते ईमान आंदो आहे, उन ते बि जेको असां ते नाज़िल कयो वियो आहे, जेको इब्राहिम, इस्माइल ऐं इसहाक ऐं याकूब ऐं संदसि औलाद ते नाज़िल कयो वियो, ऐं जेके मूसा ऐं ईसा अलैहिस्सलाम ऐं ॿियनि नबियुनि खे संदसि पालणहार वटां अता कयो वियो। असीं उन्हनि मां कंहिं हिक में बि फ़र्क़ु नथा कयूं ऐं असीं त संदसि यानी पंहिंजे रब जा फरमाबरदार आहियूं। ऐं जेको बि इस्लाम खां पोइ ॿिए दीन जो तलब कंदो, तंहिंखां उहो हरगिज़ क़बूल कयो न वेंदो, ऐं उहो आख़िरत में बि नुक़सान पाइण वारनि या नामुरादनि मां हूंदो। अल्लाह अहिड़ी क़ौम खे कीअं हिदायत कंदो जेके ईमान आणण खां पोइ बि काफ़िर थिया ऐं पहिरियां ई गवाही बि ॾियनि त बेशक ही रसूल बिल्कुलु सचो आहे, उन वटि चिटियूं निशानियूं बि अची चुकियूं आहिनि। बेशक अल्लाह ज़ालिमनि खे कॾहिं बि हिदायत नथो करे। ऐं अहिड़नि माण्हुनि जी जज़ा ऐं सज़ा हीअ आहे त बेशक उन्हनि जे मथां अल्लाह, मलाइकनि ऐं मिड़नी माण्हुनि जी लानत आहे, ऐं हू हमेशह इन हालत में रहंदा, न उन्हनि जी सज़ा में का कमी कई वेंदी ऐं न उन्हनि खे का मोहलत ॾिनी वेंदी। त जिन उन खां पोइ तौबा कई ऐं पाण सुधारियो ऐं चङा कम कयाऊं त बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम वारो आहे। बेशक जिन माण्हुनि ईमान आणण खां पोइ वरी कुफ्र इख्तियार कयो, महज़ ज़िद, तहसुब ऐं हक़ जी दुश्मनी जे करे कुफ्र में वधंदा विया, तिन जी तौबा हरगिज़ क़बूल न कई वेंदी। उहे माण्हू पक्का गुमराह आहिनि। यकीन कयो जिन माण्हुनि कुफ्र इख्तियार कयो ऐं कुफ्र जी हालत में जान या दम ॾिनाऊं, यानी काफ़िर थी मुआ, त उन्हनि मां जेकॾहिं को पंहिंजी निजात लाइ ज़मीन जेतिरो सोन बि फिदियो तौरु ॾे त उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। इहे उहे आहिनि जिन लाइ दर्दनाक अज़ाब आहे ऐं उन्हनि जो को बि वसीलो ऐं मददगार न हूंदो।